रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिविल अस्पताल शिकारपुर से हेठिन गरीब मुलाज़मन में ईद उल फितर जी मुनासिब असां ईद गिफ्ट तहत कपड़न जा जोड़ा ॾिना विया। सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं डॉक्टर सेकंड MS नादिर अली पंवर तरफां अहिड़ी तकरीब थी गुज़री। तकरीब में सिविल अस्पताल जे 170 मुलाज़मन में कपड़न जा 2 जोड़ा फी मुलाज़मन में जंहिंमें औरतुनि मुलाज़मन खे बि जोड़ा ॾिना विया। अहिड़ी तकरीब दौरान सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं डॉक्टर नादिर अली पंवर साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जी हिन साल भी असांजी तकरीब कोटाई सिविल अस्पताल जे हेठे मुलाज़मन खे जोड़ा गिफ्ट कया आहिनि। हिन महांगाई वारे दौर में मुलाज़मन खे ईद गिफ्ट ॾींदे ॾाढी ख़ुशी थी आहे, जॾहिं त मुलाज़मन सिविल अस्पताल शिकारपुर जे सुपरवाइज़र रुस्तम अली सुमरो पंहिंजे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं सेकंड MS डॉक्टर नादिर अली पंवर जा थोरा था आहियूं, जंहिं ईद जे मुनासिबत सां असां ग़रीब मुलाज़मन जी साड़ लधी असांखे ईद गिफ्ट ॾिनी। बरहून न्यूज़ रिपोर्टर प्रिया कुमारी जी वाजियाबी ऐं सिंध में धाड़ेल कल्चर जे ख़ात्मे लाइ शाहपुर चाकर में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि होप स्टेप फाउंडेशन ह्यूमन राइट्स हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं स्कूली शागिर्दनि असद ख़ासकली मीर इख़लाक़ टालपुर लाला लियाकत झलण मीर ख़ादिम उमरानी जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 2.5 साल थी विया आहिनि पर प्रिया कुमारी जो को पतो न पइजी सघियो आहे। पुलिस प्रिया कुमारी जी वाजियाबी लाइ बिल्कुल भी संजीदा नाहे। प्रिया कुमारी जी वाजियाबी लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे पर हुकूमत ऐं पुलिस ख़ामोश आहे। सिंध में बदअमनी उरूज ते पहुची चुकी आहे। धाड़ेल कल्चर परवान चढ़ियो आहे, जंहिं सबबि माण्हू ग़ैर महफ़ूज़ थी विया आहिनि। अगवा जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। नंढा ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। हुकूमती रट किथे बि नज़र न पई अचे। हिंदू बिरादरी जे साजन दास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी धरती आहे पर असां हिते पंहिंजे पाण ते ग़ैर महफ़ूज़ सम्झूं था। असांजी नियाणियुनि खे खंबे ज़ोरी मज़हब तब्दील कयो थो वञे ऐं प्रिया कुमारी जहिड़ी मौसूम नियाणी खे अगवा कयो थो वञे। असां लाइ अहिड़ो माहौल जोड़ियो वियो आहे जो असां हितां लॾ पलाण करे वञूं। एहतजाज कंदड़नि चयो आहे त जेकॾहिं प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब न करायो त समूरी सिंध में एहतजाज कया वेंदा। पीरोन मल खान रिपोर्टर अतम मोहम्मद खान पठान की रिपोर्ट मुताबिक टंडो मिठा खान वासी बोरियत इमरान राजड़ लाखड़ा हुसैनी कोयल मिल में नामालूम हथियारबंदन हथां कतल। कोयले जी खान हुसैनी कोयल माइज़ ते टंडो मिठा खान लग जाटी जा रहा को नौजवान इमरान बल्द आरब राजड़ कतल। पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश तहवील में वठी छॾियो। होॾां नौजवान जे कतल जी ख़बर घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। संदसि घर वारनि खे बेहोशी जा दौरा। सिजावल साफ़ी इम्तियाज़ मेमन डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वाजिद शेख ऐं PPMNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ीअ जी हिदायतुनि ते पतन नाके खां हलंदड़ डबल रोड जो कम तेज़ी सां हलाइण जो हुकुम। बिल्डिंग खाते तरफ़ां सुस्ती करण DC सिजावल हाईवे सिजावल जे इंजीनियर ग़ुलाम मोहम्मद कुरैशी खे पाबंद कंदे चयो त तव्हां हिन कम जी निगरानी करे जेतिरो बि जल्द थी सघे लेबर ज़्यादा लॻाए उहो कमु फाइनल कंदा। उन बाद कमु तेज़ी सां शुरू कयो वियो।